टंडे गुलाम हैदर में लॉकडाउन से मुतासिर थियल गोठाणन पारा राशन न मिलण खिलाफ एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। टंडो गुलाम हैदर जे कदीमी गोठ राव पटेल कोलीअ में लॉकडाउन से मुतासिर थियल माण्हुनि पारां राशन में नजरअंदाज करण खिलाफ लालो कोल्ही, शेलो कोल्ही, भरमू कोल्ही समेत सवें औरतनि ऐं मर्दनि एहतिजाजी मुजाहिरो कयो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त लॉकडाउन में बेरोज़गारी सबबि घरनि ताईं महदूद थी विया आहियूं, जंहिं करे खानदाननि समेत बुखूं काटे रहिया आहियूं। असांखे कुझु बि कोन मिलियो आहे। हीउ जेको 1.5 महीनो थियो आहे हिन खे बि लॉकडाउन खे हिते जे बचा आहिनि से बुखनि सां वेठा आहिनि। जेका बि असांजे सरमाएदार अचनि था या उन स्कीम का अचे थी सरमाएजन चवनि था त असां पाण हड़प करे वञूं, हिननि खे न मिले त सही आहे, पर असां ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो आहे, कहिड़े ॾोह में असांखे का इमदादी कोन मिली आहे, को राशन कोन मिलियो आहे। असीं हिते ग़रीब असांजा बुखूं काटे रहिया आहिनि, मज़दूर माण्हू आहियूं, असीं का बि इमदादी असांखे कोन पहुती आहे। हुननि चयो त सिंध सरकार तरफ़ां आयल राशन बि तक जे चेयरमैन पारां मनपसंद माण्हुनि खे ॾेई असां ग़रीब हारियुनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। के माण्हू कोन हिते आयो जव्हांखे इमदादी मिली या कोन मिली, केरु कोन आयो आहे। महिरबानी करे हिन ग़रीबनि खे इमदादी ॾिनी वञे। किथे माण्हू वञनि, किथे सॼो लॉकडाउन 1.5 महीनो थी वियो हुयो ऐं माण्हू किथे निकिरियो कोन था सघनि, माण्हू घरनि में बंदि पिया आहिनि, न किथे मज़दूरी आहे, कंहिं वटि अटो कोन्हे, माण्हू वीचारा बुख काटे रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त राशन ॾेई मदद कई वञे त जीअं हिन मुश्किल वक़्त में फाका कशी खां बची सघूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk